सुजागी फोरम तरफां साईं GMC जे 101वीं जनम ॾींहं ते मुनक़द कयल जलसे में सिंध सुजागी फोरम सदर सारंग जोयो ॻाल्हाईंदे चयो त सिंधी क़ौम खे ॿधी ऐं एके में रही सिंध दुश्मन कुवतनि खे ललकारणो पवंदो। सिंध जा वसीला धारियुनि हवाले करे असांखे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे, तंहिं करे सिंध दुश्मन कुवतनि ख़िलाफ़ जंग करणी पवंदी। गुज़िरियल 77 सालनि खां ग़ुलाम बणायो आहे, असांजा वसीला लुटिया आहिनि, असांजे समुंड ते कब्ज़ो आहे, असांजी धरती ते कब्ज़ो आहे, असांजे दरिया ते कब्ज़ो आहे, असांजे बेटनि ते कब्ज़े करण जी कोशिश कई वई, असांजी ढंढुनि ते कब्ज़ो कयो वियो, असांजे तेल ते कब्ज़ो कयो वियो। यादि रखो त सिंध वाहिद खितो आहे जेको पूरे पाकिस्तान में 60 खां 56 खां 60% क्रूड ऑयल पेट्रोल पैदा थी करे, पर हालत इहा आहे गुलामी जी इंतहा इहा आहे त पेट्रोल आसमान सां क़ीमतूं जी चवनि पियूं, सिंधी माण्हू दरबदर लॻो पियो आहे। 70% गैस सिंध पैदा थी करे, हालत इहा आहे त सन्ने शहर में, कराची शहर में गैस अणलभ थी वई आहे। वॾनि शहरनि में थोरो घणो लोड शेडिंग जे बुनियाद ते आहे, सॼी सिंध में गैस कान्हे का, इहा किरा थी वञे गैस। पंजाब जी फैक्ट्रियुनि में मौजूद आहे, पंजाब जे घर घर में गैस सिंध जी मौजूद आहे। अञा असां निंड सुतल आहियूं जेसीं ताईं असां सियासी मज़ामत न कईसीं, पंहिंजे रहबर जे नज़रिए खे मज़बूतीअ सां झलियोसीं न ऐं उन ते अमल करे आज़ादी न माणीसीं, तीअं असांजा वसीला फुरबा लुटबा। न सिर्फ़ इहो, पर ही उहे दुनिया जा फाशिस्ट हुक्मरान फौजी इदारा ऐं एस्टेब्लिशमेंट आहे जेका समझी चुकी आहे हिन आलमी सूरतहाल में। तव्हांखे ख़बर हुजणु घुर्जे त हिन वक़्तु दुनिया जी सूरतहाल तब्दील पई थिए। आलमी दुनिया जेका कंहिं दौर में बाइपोलर हुई, यानी सोवियत यूनियन ऐं अमेरिका साम्राज्य, ॿ कुवतूं, हिकिड़े पासे सरमाएदार मुल्कनि खे अमेरिका जी सपोर्ट हुई त ॿिए पासे सोशलिस्ट ऐं कॉम्युनिस्ट मुल्कनि खे रूस जी सोवियत यूनियन जी सपोर्ट हुई। पर हिननि तालिबाननि खे जनम ॾेई करे पाकिस्तान जे ज़रिए उन सोवियत यूनियन खे तोड़े हिकिड़े ब्लॉक खे ठाहे छॾियो ऐं केतिरनि सालनि खां अमेरिका साम्राज्य में अकेलो लठ सरदार थी वेठो। पर हिन वक़्तु वरी सूरतहाल तब्दील पई थिए। हिन वक़्तु दुनिया जे अंदरि अमेरिका सां गॾोगॾु चाइना उभरंदड़ सरमाएदार ऐं साम्राज्य थी वियो आहे। हिन वक़्तु उहो माज़ीअ जो रशिया जेको आहे, सोवियत यूनियन पंहिंजे उन नज़ीरे खे छॾे करे साम्राज्य हासिल करे चुको आहे, जंहिंजे करे सेंट्रल एशिया जे अंदरि, एशिया खंड जे अंदरि, हिन बर सगीर जे अंदरि, दुनिया जे अंदरि आलमी साम्राज्यनि जे मुफ़ादनि ते तब्दीलियूं पियूं थियनि। तव्हां ॾिसो पिया त बलोच जहिड़ी रीति पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ मज़ामत कनि पिया ऐं ताक़तवर खां ताक़तवर थींदा वञनि। हू न सिर्फ़ सियासी तौर ते मुतहरिक ऐं मुनज़िम थी विया आहिनि, पर मजमूई तौर ते क़ौम उन्हनि सां गॾु बीठी आहे। अहिड़ी रीति पश्तून बि जेके आहिनि, लोया जरगा घुराए, क़ौमी जरगा घुराए, लखनि जे तादाद में माण्हू गॾु करे या त पंहिंजे वतन जी आज़ादी जी घुर था कनि, न त बि घटि में घटि हिन रियासत जे अंदरि 50% शेयर जी ॻाल्हि था कनि। उन सूरतहाल में असां किथे आहियूं? पंजाब साम्राज्य हितां जी एस्टेब्लिशमेंट समझी चुकी आहे त अॻे पोइ आलमी साम्राज्यनि जी गठजोड़ जे ज़रिए बलोचिस्तान असांजे हथनि मां निकिरी वेंदो। खैबर पख्तूनख्वा ड्रेविड लाइन जे ख़तम थियण खां पोइ असांजे हथनि मां निकिरी वेंदो। पंजाब 1.5 लाख ज़मीन आहे। 1.5 लाख जो मतिलब त पंजाब खे को बि समुंड नथो लॻे। उन जे करे पंजाब 1.5 लाख ज़मीन आहे। उन करे हू कॾहिं बि न चाहींदो त सिंध खे पंहिंजे हथनि मां विञाइजे। उन करे पंजाब पंहिंजा 2 चंबा सिंध ते खोड़े छॾिया आहिनि। सिंध जे चपे चपे खे छावणी बणाइण जी कोशिशि कई पई वञे। सिंध जे सकेण में छावणी बणाई पई वञे। अरे बाबा, दुनिया जी फौज सायतुनि में थुकूं चटींदी आहे, तव्हांखे ज़रूरत कीअं थी त चारनि में तव्हां कराची खां वठी कश्मीर ताईं, केटी बंदर खां कारूंजर ताईं, तव्हां सिंध जे चपे चपे खे छावणी बणाई छॾी आहे। ही नओं ढोंग जेको तव्हां रचायो आहे कॉर्पोरेट फार्मिंग जो, तव्हां माण्हुनि खे सुर्ख ख्वाब ॾेखारियो था त ही सिंध जी तरक़ी आहे, ही पाकिस्तान जे माण्हुनि जी तरक़ी आहे, या धूड़ तरक़ी आहे, या ग़ुलामी आहे।
गुलामियां गुलामियां। क्या वाज़े ॿुधाईंदो अला कारपोरेट फार्मिंग ही जेके तव्हांखे ख्वाब ॾेखारनि पिया त बाबा सिंध जी बंजर ज़मीन खे सरसब्ज़ आबाद करे सिंध खे ऐं हिन खिते खे खुशहाल बणाईंदासीं, इहो कूड़ आहे, निसोरो कूड़। छो त हिन वक़्त ताईं जेके सिंध जी ज़मीन हिननि कब्ज़ो कई आहे उहा गैर कानूनी तौर ते कब्ज़ो कई आहे। पाकिस्तानी रियासत ही गैर कानूनी आहे, उन करे हुनजो हर अमल गैर कानूनी आहे। हिननि केयर टेकर गवर्नमेंट निगरान हुकूमत के को इख्तियार ही ना है तो वो को फैसलो करे छड़े सिंध जी जमीन किनके ॾेई छड़े। केयर टेकर गवर्नमेंट में सिंध जी 52,713 एकड़ जमीन कारपोरेट फार्मिंग के नाले में हिननि ॾेई छड़ी। पर ही हिते कोन रुकिया, छो जो वो 52,713 एकड़ जमीन सिंध के 4 ज़िलनि जी हुई। हाणे ख़बर थी पए त 7 ज़िलो उमरकोट जो 14,008 एकड़ ज़मीन ॾेई चुका आहिनि। हाणे ख़बर पए त दादू ज़िले जो गोरख हिल स्टेशन जेको असांजो तहज़ीबी ऐं सकाफ़ती माग आहे उन ते कब्ज़ो कयो वियो आहे, उनखे कारपोरेट फार्मिंग जे नाले में ॾिनो वियो आहे। हाणे ख़बर पए त छटे में हाले जी ढंढ जेका तारीख़ी असांजी विजिटिंग प्लेस आहे उन ते कब्ज़ो कयो वियो आहे। मतिलबु त सिंध जी लखे एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे सिंधी माण्हुनि खे मुकमिल गुलाम कंदा, चामड़ू ठाहींदा। अमेरिका जे अंदर कारपोरेट फार्मिंग छा कयो? अमेरिका जे अंदर कारपोरेट फार्मिंग उतां जे लखे हारियुनि खे बेज़मीन करे छॾियो। लखे हारी खुदकुशी करण ते मजबूर थिया, बेरोज़गार थिया, लखे खानदान तबाह थिया, लखे माण्हू बीमारियुनि जे वर चढ़ी विया। तव्हां रिपोर्ट पढ़ो, कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेका उते धंधो कयो वियो, जदीद मशीनरी आंदी वई त लखनि मज़दूरनि जी जॻह ते 1000 मज़दूर रखी करे हिननि मशीनरी जे ज़रिए पोख पोखी। नतीजे तौर ते उन में जेके केमिकल इस्तेमाल किया विया जे उतां जी ज़मीन खे फर्टिलाइज जेका आहे उनजो जेको सॉइल आहे उहो ख़त्म करे छॾियो। 20 सालनि जे अंदर उहा ज़मीन बंजर बणिजी वई, ज़रखेज़ ज़मीन। उन करे ही जेको सिंध जी ज़मीन ॾियनि पिया उनखे बंजर बनाइण जी कोशिश आहे। न सिर्फ इहो पर कारपोरेट फार्मिंग सां लखे हारी बेरोज़गार थींदा, बेज़मीन थींदा। न सिर्फ हारी पर आउं तव्हांखे ॿुधायां थो सिंध जा 100,000 जेके नंढा थोड़ा वॾा ज़मींदार आहिनि उहे बि बेरोज़गार थींदा, ज़मीन खपे दख़ल थींदा। छो जो कारपोरेट फार्मिंग जे नाले में इहे मल्टीनेशनल कंपनियूं फौज जे मुसलत सां हिते अची कब्ज़ो कनि पियूं ऐं उहे जॾहिं हिते फसल उगाईंदियूं त उहो फसल कहिड़ो हूंदो? खाधे जो न हूंदो, वो कैश क्रॉप हूंदो। छो त मल्टीनेशनल कंपनियुनि जो मकसद आहे त कैश क्रॉप करे पैसा कमाइजनि ऐं आलमी मंडी जे बुनियाद ते उहो विकिरो कंदा ऐं असांजे माण्हूअ जी कुवत ख़रीद ई कान्हे का। जॾहिं असांजे माण्हू जी कुवत ख़रीद न बचंदी त असांजो माण्हू बुख लॻे मरंदो। न सिर्फ इहो पर उन कारपोरेट फार्मिंग जा जेके साइड इफेक्ट आहिनि उहे इहे आहिनि त सिंध जो माण्हू जेको आहे उहो हेपाटाइटिस सी में जेको हाणे बि मरे पियो उहो मरंदो, हेपाटाइटिस बी ऐं ए में मरंदो, कारी साई में मरंदो जेके कारी साई चऊं था। ही जेके गुर्दनि जूं बीमारियूं, नंढा नंढा ॿार असांजा गुर्दनि जे हेठि वता पिया आहिनि। ही के कुदरती बीमारियूं नाफ़िज़ न थियल आहिनि। ही ज़हरीलो केमिकल शुदा पाणी दरियाहनि ऐं ढंढुनि में ॾेई करे वाटर सप्लाई जे ज़रिए असांजे माण्हुनि जी नस्ल कुशी कनि था। उन करे सुजाग थियण जी ज़रूरत आहे, मुतहद थियण जी ज़रूरत आहे। हिकिड़े पासे लखे एकड़ ज़मीन कारपोरेट फार्म जे नाले में कब्ज़ो कनि पिया त ॿिए पासे सिंधु दरिया खे मुकमिल सुकाइण जो मंसूबो रचियो वियो आहे। छके नाल जेको असांजे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल मोहब्बत तफ़सीलन ॻाल्हायो त उहे छके नाल सिंधु दरिया जे पाणी ते ठाहिया विया आहिनि। सिंध जी तारीख़ असांखे ॿुधाए थी त अंग्रेज़ दौर खां वठी करे सिंधु दरिया ते पंजाब ऐं सिंध जे विच में पाणी जो झेड़ो रहियो आहे। अंग्रेज़ जेके आका हुआ जिन असांखे गुलाम बणायो उन्हनि जॾहिं सिंध जे एतिराज़ ते कमीशन ठाही, रॉ कमीशन ठाही ऐं 1945 जो पाणी जो अकार्ड ठाहियो त 1945 जे पाणी जे अकार्ड मुताबिक़ सिंध खे 76% शेयर ॾिनो वियो ऐं इहो चयो वियो त सिंध जी इजाज़त खां सवाइ सिंधु दरिया ते सिंध जी सरहद तोड़े ॿाहिरि को बि डैम को बि केनाल न ठहंदो। पर 1 यूनिट मड़े सिंध जी शनाख्त ख़त्म करे हिन अयूब खान 80
60 जे ॾहाके में 3 दरिया जेके सिंधु दरिया जूं भरतू दरिया जूं नदियूं हुयूं, दुनिया जो पानी जो कानून है त दरिया जी पुछड़ी ते रहंदड़ मालिक हूंदा आहिनि। उन करे सिंधु दरिया जा वारिस असां, न सिर्फ सिंधु दरिया जा वारिस असां, काबिल नदी, गोमती नदी खां वठी करे उहे समूरियूं 5 पंजाब जूं नदियूं, सवाद नदी जेके सिंधु में कनि थियूं, उन जा वारिस बि असां। असांजी इजाज़त खां सवाइ टे दरिया कीअं विकिया पाण? तव्हां दुनिया में किथे मिसाल न मिलंदो त को क़ौम, का हुकूमत, को दरिया खपाईंदी आहे। हिननि फितरत खे मुंहुं ॾेई पुठी ॾेई 3 दरिया खपाए, वरी सिंधु दरिया जे मथां तरबेला ऐं मंगला डैम ठाहियो, अॻियां हली चश्मा लिंक कैनाल ठाहियो, ग्रेटर सल कैनाल ठाहे सिंध खे मुकमल तौर गुलाम बणायो। उन खां पोइ 1991 में पानी जो अकाट ठाहे हितां जे सूबनि खे ख़ुशि करण जे चकर में चयो त इसराइल जी बाटी ठाही आहे, इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी, यानी सूबनि जे विच में जेको पानी जो मसलो आहे उहा बाटी टे कंदी, हल कंदी ऐं वारे वारे सां उतां जो चेयरमैन चूंडिबो। पर हाणे त इरसा खे बि बाईपास कयो वियो आहे। जेकॾहिं इरसा में मामला न हल थींदा आहिनि त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI में मामलो खणी वञिबो आहे, पर ही उनखे बाईपास करे हिननि नओं इदारो ठाहियो आहे SIFC जो, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जो नालो ॾेई हिकिड़ो अहिड़ो इदारो ठाहियो वियो आहे जंहिंमें फौजी ऐं पावी ग्रेड जा कामोरा वेही उतां पंहिंजा मन पसंदीदगी जा फैसला कराए सिंध खे बंजर बणाइण जी कोशिशि कई वञे। हिननि 1991 में असां वाइदो कयो त सिंध जी जेका डेल्टा अॻे शाहूकार डेल्टा हुई, जिते 46 लख एकड़ ज़मीन सिंध जी आबाद थींदी हुई, भलो चांवर सिंध जो डेल्टा में थींदो हो, उहा डेल्टा हिननि तबाह करे छॾी। उहे लखे एकड़ ज़मीन समुंड पाए वियो, लखे क़िस्म जूं मच्छियूं तबाह थी वियूं, लखे एकड़नि ते तमर जा ॿेला तबाह थी विया। उहो समुंड जेको आहे उहो 80 लख एकड़ ज़मीन सिंध जी खाई वियो आहे। इहे हिन जे मुल्क जा इदारा चवनि था त 2050 ताईं कराची, ठट्टो बदीन, सुजावल सिफ़े हसी ताईं मिटिजी वेंदा जेकॾहिं हुन में पाणी जो छो न कयो वियो। 91 खां मुताबिक़ हिननि तय कयो आलमी इदारे सां गॾु त बाबा घटि में घटि डेल्टा खे ज़िंदा रखण लाइ हर साल 10 मिलियन एकड़ फुट पाणी छोड़ कयो वेंदो। पर उन ते 1991 खां वठी करे 2025 ताईं हिकु ॾे बि अमल न कयो वियो, सवाइ ॿोॾि जे दौरान जॾहिं ॿुढापे त पाणी छोड़ के नथांगे बि ॿोड़िनि, बाक़ी उन ते अमल न थियो। उन करे असांखे न पाकिस्तान सरकार ते एतमाद आहे, न पाकिस्तानी फौज ते एतमाद आहे, कंहिं ते एतमाद न आहे। जेके चाहिनि था त पाकिस्तान जे फ्रेमवर्क में रहंदे हक़ वठंदासीं, उहे बबुलनि खां ॿेर था घुरनि, फ़क़ति आज़ादी जो रस्तो आहे, ॿियो को बि रस्तो न आहे। ही कारपोरेट फार्मिंग ऐं ही 6 कैनाल सिंध जे वजूद जो मसलो आहे, सिंध जे जीअण ऐं मरण जो मसलो आहे। पर असां पंहिंजा अनान जा मसला छॾण लाइ तयार न आहियूं। असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां या ऐलान था कयूं त सिंध जी जेका बि आज़ादी पसंद धुर हिन कैनालनि जे ख़िलाफ़, हिन कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ जदोजहद कंदी। सिंध सुजाॻी फोरम सां गॾु बीहंदो ऐं मुतहद थी बीहंदो। असां तव्हांखे बि सॾु था ॾियूं त बजाए अलॻि अलॻि थी करे तव्हां जदोजहद कयो, अचो त सिंध जी आज़ादी जे नुक़्ते ते, अचो त कारपोरेट फार्मिंग जे कब्ज़े जे ख़िलाफ़, अचो त सिंधु जे दरिया ते धारे जे ख़िलाफ़ ऐं मिसिंग पर्सन जी आज़ादी जे लाइ गॾियल इताद ठाहे करे जदोजहद करे वतन जी आज़ादी वास्ते माण्हू पैदा कयो। ॿियो को बि रस्तो न आहे। आख़िर में मां फ़क़ति इहो चवंदुसि त हिन वक़्तु सिंध जी निजात सिर्फ़ तंज़ीम आहे। जेके दोस्त, जेके माण्हू छिड़ बिछड़ थी करे अकेले बुनियाद ते जदोजहद जी ॻाल्हि था कनि, नंढा नंढा ग्रोह थी कमु कनि था, उनखे ज़रूरत आहे अचो मुतहद थियो, कंहिं न कंहिं सियासी तंज़ीम जो हिसो थियो। तंज़ीम ई हल आहे आज़ादी जो, ॿियो को बि रस्तो न आहे। हिन ॻाढ़े झंडे जे साए हेठि अचो कमु थियो ऐं तंज़ीम ठाहियो। असां सिंध जी मुकमल जाग्राफियाई, सियासी ऐं इक़्तिसादी आज़ादी हासिल करण लाइ
सिंध सुजागी फोरम के जल्द कुछ ही महीननि जे अंदर सिंध जी हिकिड़ी इनकलाबी ऐं सियासी तंज़ीम जे सूरत में खणी अचूंदा ऐं असांखे यकीन आहे त असां उन तंज़ीम जे ज़रिए पंहिंजे वतन जी आज़ादी हासिल कंदासीं। ऐं आख़िर में ऐं लतीफ़ साईं जूं ही जदोजहद जूं लाज़वाल सिटूं तव्हां समूरनि साथियुनि खे पंहिंजी भेनरुनि खे अर्पेबा जी जॻह वठंदुसि त हलंदे होत पुनूअ ॾे पेरनि भर हलंदियासीं, हलंदे होत पुनूअ ॾे पेरनि भर हलंदियासीं। जे पेरनि हलण छॾियो त गोॾनि भर घिसकंदियासीं, जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल भर चुरंदियासीं, जे चेल चुरण छॾियो त हथनि भर हलंदियासीं, जे हथनि हलण छॾियो त ठुठियुनि भर ठिड़कंदियासीं, जे ठुठियुनि ठिड़कण छॾियो त सीने भर सुरंदियासीं, जे सीने सुरण छॾियो त चपन भर चुरंदियासीं, जे चपन चुरण छॾियो त अखियुनि भर ईंदियासीं, जे अखियुनि अचण छॾियो त रूहानी मिलंदियासीं, मिरूं थी मिरुनि सां जबल जाॻींदियासीं, मिलियो त मिलंदियासीं न त गोरी जान।